इहे दरिया सिंध मरी चुको आहे। उनखे वापसि ॾियारण लाइ कुदरती जेको हुनजो वेकिरो आहे उहो बहाल कयो वञे। सिंध जी भी आख़िरी मंज़िल समुंड आहे ऐं उन में उनजो छोड़ तमामु ज़रूरी आहे। डेम ठाहे उनखे कट लॻाए डाइवर्जन करे उनजो नाकेलियूं पाए उनखे बिल्कुलु तबाह करे छॾियो आहे। चौथों गेटी बंदर आहे समुंड आहे उहो ॾींहुं ब ॾींहुं अॻियां वधी करे उनखे खाए रहियो आहे ऐं उहो तबाह थी रहियो आहे। सॼो कोस्टल बेल्ट आहे उहो 300 खां 350 किलोमीटर ते मुश्तमिल आहे। 20 मिलियन माहीगीर जेको आहे सॼी सिंध में खारे पाणी जा ऐं बल्कि जेका आइलैंड वारा आहिनि मिठे पाणी वारा जेका मल्हा आहिनि उहे बि इन में शामिल आहिनि। जी मुहाणो पंहिंजे घर मां निकिरे थो ऐं पोइ मच्छी जे शिकार जे लाइ उहा गहरे समुंड में बि वञनि था त उनजो राशन पाणी उहो सभु कुझु अरेंज करे पोइ उनखे वञिणो थो पए। जे उन्हनि खे सुठो शिकार हथु अची थो वञे त उन्हनि जो नसीब। पर जे नथो अचे त उहो वापसि अची उहे पोइ जेको विच वारा ॿिया मिडल मैन्स हूंदा आहिनि इहो पोइ उहे कर्ज़े में उन्हनि खे बचंदो कुझु कोन आहे। माहीगीर आहिनि उनखे बिल्कुलु पोयां धिकियो वियो आहे। उन्हनि खे अॼु ताईं मज़दूर बि तस्लीम न कयो वियो आहे। मज़दूरनि जा बि जेका हुक़ूक़ आहिनि उहे बि माहीगीरनि जे लाइ कोन आहिनि। उन्हनि जे न बच्चनि जी तालीम जो आहे न औरतनि जी सिहत जो को सहूलियतूं मौजूदु आहिनि। न उन्हनि जे रोज़गार जे लिहाज़ सां को लाइ अमल को अहिड़ी पॉलिसी कुझु बि न उन्हनि खे हमेशह पोयां धिकियो वियो आहे।